नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी इंजीनियर वाबडा नौशरो फिरोज़ अब्दुल हक़ जी खुलियल कचहरी सारिफ़िन शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। वधि खां वधि शिकायतूं डिटेक्शन बिल ओवर रीडिंग जूं कयूं वयूं, जॾहिं त हिन मौक़े ते इंजीनियर सारिफ़िन जा मथां लॻायल गैर क़ानूनी डिटेक्शन ख़तमु कराए सारिफ़िन खे 60% खां 50% ताईं रिआयतूं ॾिनियूं वियूं। बिल ॾियारिया विया, जॾहिं त लखें रुपया हिकु ॾींहं में रिकवर कया विया ऐं हुकूमत जे खज़ाने में मोकिलिया विया। हिन मौक़े ते सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर अब्दुल हक़ चयो आहे त असां सारिफ़िन खे फ़ाइदो ॾियण लाइ ज़िलो नौशरो फिरोज़ जे हर नंढे तोड़े वॾे शहरनि में अहिड़ियूं खुलियल कचहरियूं करे सारिफ़िन जूं शिकायतूं ॿुधी हिन मौक़े ते हिननि खे रिलीफ ॾेई रहिया आहियूं। हिन वधीक चयो आहे त जंहिं शहर में बिलिंग सुठी थियल हूंदी त उते बिजली न वेंदी। हिननि सारिफ़िन खे ऐं वावडा वारनि खे चयो आहे त कुंडा सिस्टम खे मुकमल ख़तमु करायो वञे। अगरि किथे बि अहिड़ी शिकायत मिले त सख़्त कार्रवाई कई वञे। हिन मौक़े ते SDO वावडा मेहरापुर अब्दुल गफ़ार लाड़क ऐं ज़ुल्फ़कार नागोरी, सैयद बबन शाह ऐं ॿिया पिण गॾु हुआ।